अस्सलाम वालेकुम दोस्तों, दौलाव ड्रामा जी तव्हांखे मुकमिल कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली ख़ैरात में सब्सक्राइब कंदा। सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बेल आइकन करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं दोस्तों तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो हलूं था पंहिंजी कहाणी जी तरफ़। दोस्तों दौलाव ड्रामे जी डेट इन करे चेंज कयो वियो जो दौलाव ड्रामे जी कुछ शूटिंग भी रहियल हुई ऐं कुछ एडिट भी रहियल हुई ऐं हाणे दौलाव ड्रामे खे मथे हफ़्ते में हलायो वेंदो, यानी 28 तारीख़ ते हलायो वेंदो, सूमर जे ॾींहुं। तो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। तो 28 तारीख़ सिंध टीवी वारनि डेट ॾिनी आहे ऐं इन डेट ते दौलाव ड्रामो ज़रूरु ईंदो ऐं तव्हां इन डेट ते ॾिसण न विसारींदा। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। सूमर जे ॾींहुं राति जो 7 वॻे। ऐं दोस्तों दौलाव ड्रामे जी कहाणी मुकमिल अची चुकी आहे, जेको तव्हांजे अॻियां हिन नंढड़ी वीडियो में पेश कंदासीं। दोस्तों मुकमिल कहाणी ॿुधंदा तो दौलाव ड्रामे में पाण में झेड़ो कंदा, यानी उन्हनि जा माण्हू मरंदा त पोइ हिकु ॿिए में संग चटी ॾींदा। छो जो दुश्मनी में उन्हनि जा घर वैरान थींदा दोस्तों, उन जे करे हिक ॿिए में संग चटी ॾींदा। तो मूंखे उमेदु आहे त दौलाव ड्रामे जी कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। दोस्तों इन वीडियो खे दोस्तनि ताईं शेयर कंदा, जीअं काफ़ी दोस्तनि खे ख़बर पइजी वञे त दौलाव ड्रामो वरी 28 तारीख़ ते हलायो वेंदो। तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।